बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे इस प्रोग्राम फैसले जी घड़ी माहिया आफ्ताब बोगेरी। अॼु मूंखे ख़ुशी आहे त पूरे पाकिस्तान में चइनी सूबनि में ऐं ख़ासि तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि वाहणनि ऐं वस्तियुनि में उहो फ़ैसिलो जंहिंजे लाइ मां हमेशह चवंदो आहियां त अव्हांखे फ़ैसिलो करिणो हुयो ऐं असांखे करिणो हुयो, जंहिं फ़ैसिले सां मुल्क में सूबे में तब्दीली अचणु खपे। यकीनन अव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो, हाणे फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे त हाणे जेके इहे इक़्तिदार जे ऐवाननि में वरी पहुचंदा, इन्हनि खे अहिड़ा फ़ैसिला करणा आहिनि जिन सां सिंध ऐं पाकिस्तान ऐं बिलख़ुसूस पाकिस्तान में जेको हिन वक़्तु वॾो अहम इशू आहे उहो आहे महांगाई जो, उनखे कंट्रोल करे सघिजे। अॼु ॻाल्हि कजे त इलेक्शन जी जेको आहे सो रिज़ल्ट उन खां पोइ उन ते बि तनक़ीद थिए पई त रिज़ल्ट आख़िर एतिरा लेट छो आया, उन ते बहस बि थिए पियो। वॾो अहम इहो पंहिंजी जॻह ते सुवालु आहे। हाफ़िज़ नईम अॼु ऐलान कयो, जमात इस्लामी अमीर जेको आहिनि कराची जा, उन इहा ॻाल्हि कंदे चयो त मां पंहिंजी जेका खटियल सीट आहे उनखे आऊं हथु खणां थो, छाकाणि त इहा सीट जेके PTI जे हिमायती आफ्ता जेको जूडू विढ़े पियो उन जी आहे ऐं उनखे मां ॾियणु पियो चाहियां ऐं मां इन इलेक्शन ऐं ख़ासि तौर ते इन सीट खे नथो रखणु चाहियां। अहिड़ी रीति जमात इस्लामी पाकिस्तान जे जेको अमीर जेका आहिनि सिराजुल हक़, उन बि पंहिंजे मनसब तां पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। इन खां पहिरियां अमीर ख़ान होती साहिबु जेको अॻूणो वॾो वज़ीर हुयो KP जो, उन बि पंहिंजे मनसब तां इस्तीफ़ा ॾिनी। अहिड़ी रीति जेको आहे सो जहांगीर तरीन IPP जो सरबराह, उन बि पंहिंजे अॼु उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। पर तय आहे त अॼु साबिक़ वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं साबिक़ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं साबिक़ वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ऐं साबिक़ सदर आसिफ़ अली ज़रदारी जे विच में जेके ॻाल्हियूं थियनि पियूं उहे बि वॾियूं अहम आहिनि। अॻिलो वज़ीर आज़म हिन मुल्क जो केरु हूंदो, फॉरेन मिनिस्टर केरु हूंदो, वज़ीर दाख़िला केरु हूंदो, क़ौमी असेंबली जो स्पीकर केरु हूंदो, इहा हाणे फ़ैसिले जी घड़ी वॾी अहम आहे। पर निगरान वज़ीर आज़म अॼु तवील प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मिसाल बि ॾिना त मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके इलेक्शनूं थींदियूं आहिनि, सहाफ़िन वॾा सवाल रखिया त चूंडूं जेके थियूं उन में इलेक्शन में जेका रिज़ल्ट आहे उन में ताख़ीर जी वजह छा हुई। अॼु निगरान वज़ीर आज़म चयो त यकीनी तौर ते ऑस्ट्रेलिया ऐं जेको आहे स्वीडन जो हुन ज़िक्र कयो त स्वीडन अहिड़ो मुल्क आहे जंहिंमें यकीनी तौर ते इलेक्शनूं जेके थींदियूं आहिनि चूंडूं उन्हनि में रिज़ल्ट वरी ताख़ीर सां ईंदी आहे। पाकिस्तान हिकिड़ो अनोखो मुल्क, वाहिद मुल्क न आहे जिते चूंडुनि खां पोइ जेके रिज़ल्टनि में जेका ताख़ीर थी त उहो पाकिस्तान वाहिद मुल्क न आहे जिते ईअं थींदो आहे, पर दुनिया में केतिरनि ई मुल्कनि में ईअं थींदो आहे। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मौज़ूस महिमान तारीफ़ कराईंदो हलां, मूंसां स्टूडियो में आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार इम्तियाज़ ख़ान फरहान साहब आहिनि असां सां स्टूडियो में, वॾी महिरबानी अवां असांखे जॉइन कयो स्टूडियो में। आसिफ़ किसाना साहब आहिनि, स्वीडन खां असांखे वीडियो लिंक जे ज़रिए जॉइन कनि पिया, उन्हनि जी बि गहरी नज़र आहे पाकिस्तान ऐं बिलख़ुसूस पाकिस्तान ऐं यूरोप ऐं दुनिया जी उन सियासत ते जेके हिन वक़्तु थियनि पियूं उन्हनि ते उनजी ख़ासी नज़र आहे। स्वीडन को बराह रास्त मौजूद आहिनि। वॾी महिरबानी आसिफ़ किसाना साहब, बहुत शुक्रिया आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। ऐं लाहौर मां असांखे भी जॉइन कनि पिया ख़ुदा बख़्श आहिनि असांजा जेको आहे सो लाहौर मां ब्यूरो चीफ आहिनि उते जेको आहे उहो बि असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। असद शर साहब आहिनि इस्लामाबाद मां, असां सां उन्हनि बि जॉइन कयो आहे, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। मां पहिरियों आसिफ़ किसाना साहब ॾे ईंदुसि, छाकाणि त अॼु प्राइम मिनिस्टर जेका ॻाल्हि कई आहे त स्वीडन जे अंदरि इलेक्शनूं जेके थींदियूं आहिनि उन में वॾी ताख़ीर थींदी आहे रिज़ल्ट जी। पाकिस्तान वाहिद मुल्क न आहे जिते अगरि देरि थी त तव्हां रिणियूं पिया कयो। सहाफ़िन जे लाइ चई तो आसिफ़ किसान साहब, एक तो बहुत शुक्रिया, एक तो वज़ीर आज़म की इस स्टेटमेंट को कैसे देखते हैं, और दूसरा ये बताइएगा क्योंकि पाकिस्तान के लोग समझना चाह रहे हैं कि वाक़ई स्वीडन में, यूरोप में और मुख्तलिफ ममालिकों में जो इलेक्शन होते हैं उनके रिजल्ट में इतनी ताख़ीर होती है तो कोई बड़ी बात थोड़ी है, हम कोई अनोखा मुल्क तो नहीं है पाकिस्तान, आपके यहाँ भी ऐसे ही होता है? जी, सबसे पहले जनाब आपका बहुत शुक्रिया और नाजरीन का भी शुक्रिया अदा करता हूँ। मुझे बहुत मजा आ रहा है जनाब, आपकी सिंधी ज़ुबान सुनने का, बड़ी मीठी सुरीली सरमस्त की ज़ुबान है। मुझे बोलनी तो नहीं आती लेकिन सुनने में मेरा ख्याल है कि मैं तकरीबन सारी बात समझता हूँ, और अक्सर दोस्त यहाँ पे हमारे सिंधी हैं, जब बैठते हैं तो हम सुनते हैं इतनी मिठास वाली ज़ुबान। ये तो बहुत शुक्रिया, ये अज़ाफ़ी हो गया। साहब बहुत शुक्रिया आपका। सर बहुत शुक्रिया सर। इम्तियाज साहब कह रहे हैं बहुत शुक्रिया, और मैं भी कहता हूँ बहुत शुक्रिया सर। सारी ज़ुबानें मीठी होती हैं। अफ़ताब साहब के इस फोरम का, KTN का फायदा उठाते ये भी बता दूं कि मैंने बच्चों के लिए एक सबक आमूज़ कहानियां किताब लिखी थी जो कि दुनिया की 18 ज़ुबानों में तर्जुमा हो चुकी है, जिनमें सिंधी ज़ुबान भी शामिल है। वाह, जबरदस्त सर। सिंधी से मेरा बड़ा मोहब्बत का रिश्ता है। अच्छा जी, वज़ीर आज़म साहब ने जो
मिसाल दी है कि स्वीडन में भी रिजल्ट लेट आए हैं, पाकिस्तान में आ गए हैं, तो ये कोई अनोखी बात नहीं है। ये वजीर आजम का जो बयान है, मैं समझता हूँ कि उनको दुरुस्त हकायक नहीं बताए गए। ये बड़ा अच्छा हुआ कि उन्होंने स्वीडन की मिसाल दी, लेकिन क्या ही अच्छा होता कि वो स्वीडन के सिस्टम की ये मिसाल देते कि स्वीडन में हर 4 साल बाद जो इलेक्शन होने हैं उनकी डेट्स भी कानून में लिखी गई हैं। पिछले इलेक्शन हमारे यहाँ 11 सितंबर 2022 को हुए, इतवार के रोज। अगले इलेक्शन 13 सितंबर 2026 को होंगे। उससे अगले इलेक्शन जो है वो 2030 में होंगे, फिर 34 में होंगे, यानी हर 4 साल बाद इलेक्शन होने हैं। फिर वजीर आजम बड़ा अच्छा होता है, ये मिसाल देते हैं कि जो पिछला गवर्नमेंट थी उसमें सिर्फ एक जो एमएनए था वो आजाद था, हालांकि आजाद यहाँ होते नहीं, लेकिन वो टेक्निकली हो गया। उसकी वजह से हुकूमत बनती और बिगड़ती रही, लेकिन किसी भी पार्टी ने अगली मुद्दत के लिए उस आजाद उम्मीदवार को पार्टी टिकट नहीं दिया। वो आजाद उम्मीदवार का कोई पता नहीं किधर है। फिर यहाँ पे जितनी भी हुकूमत साजी हुई, ये स्पीकर जिसको दावत देता है वो 2-3 उम्मीदवारों को दी, वो उसमें कामयाब नहीं हो सके, वो घर बैठ गए। फिर पिछले सेशन में पहली स्वीडन की जब वजीर आजम बनी, वजीर आजम बनने के 24 घंटे के अंदर अंदर उनकी एक इत्तेहादी पार्टी ने एक टेक्निकल इशू पे कहा जी कि हम आपके साथ नहीं है। अदम एतमाद की तहरीक भी नहीं आई, सिर्फ इतनी बात आई, प्राइम मिनिस्टर ने विद इन 24 आवर रिजाइन कर दिया। उसने कहा जी कि चूंकि वो मेरे साथ अब नहीं, अखलाकी तौर पे मुझे हक नहीं वजीर आजम बनने का, और फिर दोबारा उन्होंने एतमाद का वोट लिया। जहां तक वजीर आजम साहब की ये बात है कि स्वीडन में भी ये रिजल्ट लेट आते हैं, मैं बताना चाहता हूँ कि स्वीडन में जैसे कहा कि हर 4 साल बाद इलेक्शन होते हैं, और वो भी इतवार के रोज होते हैं, ये इलेक्शन की भी छुट्टी नहीं करते। अच्छा, उसमें ये होता है कि एक ही दिन हम 3 वोट देते हैं। एक वोट हम नेशनल असेंबली के लिए देते हैं, एक वोट हम रीजनल असेंबली या सूबाई असेंबली के लिए देते हैं, और तीसरा वोट होता है हमारी म्यूनिसिपैलिटी जो बल्दियात का है। जी। अब तीनों वक्त एक ही हम दिन देते हैं, एक ही दिन इलेक्शन होता है। होता यह कि जो ही इलेक्शन खत्म होते हैं तो सबसे पहले वो कौमी असेंबली के जो वोट है उनकी गिनती शुरू करते हैं। कौमी असेंबली के जो वोट हैं उनके डाले हुए नतायज जो है वो मिडनाइट तक आ जाते हैं, हर दफा आ जाते हैं। पिछले इलेक्शन में भी आ गए थे, रात 11-12 बजे हमें पता चल गया था कि क्योंकि यहाँ पे मुतनासिब नुमाइंदगी के तहत इलेक्शन किसान होते साहब, हैं। मैं समझना चाह रहा हूँ कि रात को 11-12 बजे तक आपको पता लग जाता है कि स्वीडन की बात करें। एग्जैक्टली 11-12 बजे स्वीडन में पता चल जाता है, और स्वीडन में पाकिस्तान की तरह वो जो हल्के हैं ना, उस तरह से इलेक्शन हल्के तो यहाँ भी हैं, लेकिन वो नहीं है कि जो उम्मीदवारों को वोट मिले, यहाँ पार्टीज को वोट मिलते हैं। जो इलेक्शन रिजल्ट आता है उसमें आता है कि फलां पार्टी के कितने % वोट है, उम्मीदवारों के नाम नहीं होते, वो बहुत बाद में आते हैं। तो रात को हमें इल्म हो जाता है। उसके बाद फिर हर पार्टी का मैंडेट आता है, आपका इतना मैंडेट है। पार्टी फिर अपनी जो लिस्ट होती है उसके मुताबिक अपने एमएनएस जो है वो आगे पार्लियामेंट में भेजती है। फिर रीजन के जो नतायज हैं वो फिर नेक्स्ट डे आते हैं। फिर रीजन के नतायज खत्म होने के बाद फिर जाके जो है वो कम्यून के जो बल्दियात के है उनका रिजल्ट आता है। तो शायद वज़ीर आज़म को किसी ने बल्दियात का बताया होगा जी वहां इलेक्शन के हफ्ते बाद रिजल्ट आया है, वो बल्दियात का हो सकता है। जो कौमी असेंबली का रिजल्ट है वो उसी वक्त आता है। और बड़ी अच्छी चीज होती है, मैं जब लास्ट डिबेट हुआ तो उसमें ये होता है कि वजीर आजम और कायदे हिज़्ब इख्तिलाफ एक टेलीविजन डिबेट पे आते हैं, पब्लिक भी वहां पे होती है। यकीन करें आफ्ताब भाई, इस तरह का माहौल था, दोनों बात कर रहे थे, दोनों दलाइल से बात कर रहे थे, और जो ही बाहर है दोनों पार्टियों के यूथ विंग्स वहां पे नारेबाजी कर रहे थे, एक दूसरे के साथ खड़े थे। मजाल है किसी ने किसी के तरफ कोई मामूली सी भी जो है वो बदतमीजी की हो या लड़ाई झगड़ा किया हो, तो बेहतर होता कि प्राइम मिनिस्टर ये मिसाल देते। और बल्कि मैं कल की मिसाल दूं कि 11 फरवरी को स्वीडन का जो हमसाया मुल्क है फिनलैंड, वहां पे इंतखाबात, जो सदर का इंतखाब है वो बराह रास्त होता है। तो प्रेसिडेंशियल इलेक्शन में जो दोनों कैंडिडेट थे वो लास्ट मोमेंट्स में वहां पे वो टीवी कैमरों के सामने खड़े होके नतायज देख रहे थे। जो ही नतायज खत्म हुए उन्होंने बताया जी कि ये प्रेसिडेंट बन गया। पहले उसने स्पीच की, फिर जो हारने वाला की, दोनों ने एक दूसरे को मुबारकबाद। सर, ऐसा भी हो सकता आपकी और हमारी जिंदगी में पाकिस्तान के अंदर के दोनों कैंडिडेट जो हैं, जो तीनों हो चारों हो, वो खड़े होकर एक ही जगह पे और उन इंतखाबात के नतीजों को तस्लीम भी करें और एक दूसरे को मुबारकबाद दें। मगर इस दफ़ा कुछ ना कुछ तब्दीली आई है कि बहुत से हलकों पे जहाँ जहाँ लोग जीते हैं, जैसे ख्वाजा साद रफ़ी की बात करें कि उन्होंने मुबारकबाद दी, इसी तरह जो है केपी में भी बड़ा अहम है कि वहाँ पे भी एक दूसरे को मुबारकबादें दी गई हैं। मगर यहाँ पर एक तय है कि एक इस्तीफ़ाओं का, पार्टी ओहदों से इस्तीफ़ाओं का सिलसिला
भी शुरू हो चुका है। मैं इम्तियाज़ खान फरहान साहब को शामिल करूंगा। बड़ा अहम सवाल है इम्तियाज़ साहब, हिकिड़ो त तय आहे त जेको इस्तीफ़ाउनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। अमीर जमात इस्लामी पंहिंजे उहिदे तां, पार्टी जी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अहिड़ी तरह हाफ़िज़ नईम साहब जेको आहे, जेका सीट हुई उहा न वठण ऐं उन ते जेको आहे सो अॻिते असेंबलीअ में न वञण जो जेको फ़ैसिलो कयो आहे, इहो बि अहम आहे। अहिड़ी रीति जहांगीर तरीन जेको आहे वॾो अहम सवालु आहे, उन बि पंहिंजे जेको आहे पार्टी जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं सियासत खां बि ख़ैराबाद करे छॾी। इहो कीअं पिया ॾिसो त हींअर सियासत में हिकिड़ो नओं सिलसिलो जेको शुरू थियो आहे? बिल्कुलु आफ्ताबा लग थोड़ा बस थोड़ो आसिफ किसाना भाई जे लाइ थोड़ो अर्ज है। आसिफ भाई, हमारे यानी मुल्क तो नहीं है हम, लेकिन कराची प्रेस क्लब में इसी तरह होता है। उसमें जो जीतने वाली बॉडी होती है उसका कोई वोट टेकिंग भी नहीं होती, और जैसे ही रिजल्ट अनाउंस होता है तो जो आउटगोइंग होता है वो सीट अपनी छोड़ता है, जो बिकमिंग होता है या जो इलेक्ट हो जाता है वो उस सीट पर आकर बैठ जाता है। बस ये हैंडिंग ओवर और टेकिंग ओवर होता है। और हमारे यहाँ भी नहीं, और हर साल के टिल सैटरडे यानी लास्ट सैटरडे तक एनी हाउ सिर्फ होने इलेक्शन, और सिर्फ जब शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वाला मामला शहादत हुई थी तो एक हफ्ते के लिए आगे बढ़े थे। उसके लिए भी हाई कोर्ट से लीगल, उसके हमारे जो लीगल एडवाइज़र थे अबरार साहब, अबरार एडवोकेट साहब, उनके ज़रिए एक हमने रेफरेंस के ज़रिए परमिशन ली थी हाई कोर्ट से, और ताकि आगे कोई वो ना हो। तो ये बात आपने बिल्कुल सही कही कि प्राइम मिनिस्टर साहब को इसके साथ साथ अगर ये भी बताते, भले आपके रिजल्ट क्या होता है, लेकिन उसके साथ अच्छी जो वहाँ की रिवायात हैं या किसी भी मुल्क की रिवायत वो भी बताना चाहे थी। बिगालिया है अफ्ताबाद ये सुठी रिवायत है। अगते माना इनकी शुरुआत अमीर हैदर खान होती कई, वो वाइस प्रेसिडेंटशिप से रिज़ाइन कई, पोइ जहांगीर तरीन, ज़ाहिर आहे जहांगीर तरीन जो सब कुछ स्टेज ते लॻियल हुयो ऐं हू न खटे सघियो। जॾहिं त उनखे एतिरी ताईं हुनजी उम्मीद हुई, न रुगो पंहिंजी उम्मीद हुई बल्कि हुन जे कुलनि ते ही ॻाल्हि थींदी हुई त साउथ पंजाब जेको आहे उहो खटंदो ऐं हुन सां जॉइन कंदो। हाणे बि जेका सूरत हाल होॾे हले पई साउथ पंजाब में, असांखे ख़बर पई आहे त हुते हम ख़्याल ग्रुप ठाहे पियो वञे। हुन में हम ख़्याल ग्रुप में जेका बि इंडिपेंडेंट खटियल आहिनि, चाहे हू क़ौमी असम्बली जा मेंबर हुजनि या प्रोविंशियल असम्बली जा मेंबर हुजनि, हू गॾु थींदा ऐं हिक में ई फ़ैसिलो कंदा। इहा उतां ख़बर पई आहे, असांजे रिपोर्टर बि हिते ख़बर ॾिनी। पोइ ही आयो पंहिंजो सिराजुल हक़ साहब जो, सिराजुल हक़ साहब जो बि बिल्कुलु ठीकु आहे। हाफ़िज़ नईम जेको आहे सीट वापसि कई आहे। अहिड़ी रीति जेको आहे जीडीए जी अॼु प्रेस कॉन्फ्रेंस वॾी अहम हुई, उन्हनि बि इहो ई फ़ैसिलो कयो आहे त असां जेके खटियल सीटूं आहिनि असां उहे वापसि कंदासीं, उन ते असेंबली में न वेंदासीं। त इन सां कहिड़ो असरु पवंदो? न असरु ज़ाहिर आहे पवंदो त ज़रूरु, त माना हिस्ट्री ते माना दाग़दार चओ या छा चओ त डेमोक्रेसी ते टिपो ते ईंदो न। पर अहिड़ी रीति तव्हांखे ख़बर आहे त 2018 में बि थियो। 2018 में ईअं थियो त मौलाना फज़लुर रहमान चयो हिननि सभिनी खे असांखे ओथ न खणणु घुरिजे, पर हुते शहबाज शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी ॿियो फ़ैसिलो कयो, चई त न असांखे असम्बली में वञणु घुरिजे, असम्बली में वञी पंहिंजी ॻाल्हि करणु घुरिजे। और 2018 में भी इहा सूरत हाल हुई जंहिंमें फज़लुर रहमान जो हुयो त बाबा ओथ असांखे न खणणु घुरिजे। पर ज़ाहिर आहे कि डेमोक्रेसी आहे, अॻिते वञणु घुरिजे। ऐं जीडीए 2 सीटूं आहिनि, हाफ़िज़ नईम वारी 1 सीट आहे, त ज़ाहिर आहे त हुनमें एतिरो असरु न पवंदो, छो जो पर हिकिड़ी रीति ते क़ाइमु थींदी न, त हिकु भली चओ हिनखे नेगेटिव मां सम्झां थो त इहा पॉज़िटिव न आहे। हिननि खे घटि में घटि असम्बली में वञणु घुरिजे आहे, छो जो इन्हनि खे ही हथ खणण सां कमु न थींदो। ठीकु आहे, हथ खणण सां कमु न थींदो, नोटिफिकेशन थींदो, पोइ हिननि खे रिज़ाइन करिणो पवंदो। पर असद शरह आहिनि इस्लामाबाद में मौजूदु आहे। असद इस्लामाबाद जे ऐवाननि में जोड़ तोड़ कीअं पई थिए, ऐं हिन वक़्तु जेको वज़ीर आज़म जो मसइलो आहे त जेका ख़बरूं हलनि पियूं 3 साल ऐं 2 साल, वाक़िअतनि इहो फार्मूलो आहे या फिर वक़्तु इहो मीडिया खे हिकिड़ी ख़बर आहे त तव्हांजी ख़बरूं हलंदियूं रहनि ऐं तव्हां टॉक शो कंदा रहो, पर फ़ैसिलो कुझु ॿियो थींदो? महिरबानी आफ्ताब, फ़ैसिलो थोरी देरि में थियण वारो आहे। ऐं हिन वक़्तु जेको नवाज़ लीग आहे उहो बहाल पीपल्स पार्टी जी कोर्ट में छॾे ॾिनो आहे। पीपल्स पार्टी जी CEC जो इजलास थोरी देरि में शुरू थियण वारो आहे ऐं काफ़ी अॻुवान हिन वक़्तु ज़रदारी हाउस में पहुची विया आहिनि। ऐं इहो ई फार्मूलो जेको ॿुधायो वियो आहे ज़रियनि, गुज़िरियल राति बि असांजे हिकिड़े सीनियर सियासतदान सां मुलाक़ात थी, फार्मूलो यकीननि इहो ई साम्हूं रखियो वियो आहे। पर हतमी मुशावरत जे लाइ जेको आहे पीपल्स पार्टी जे सीनियर अॻुवाननि खे बि इन में घुरायो वियो आहे। हाणे जेके असांखे रिपोर्टूं मिलियूं आहिनि इन मामले ते, इहो पियो ॿुधायो वञे त पीपल्स पार्टी जे अहम अॻुवाननि इन फार्मूले जी मुखालफ़त कई आहे त असांखे हुकूमत जो हिसो बणजणु न घुरिजे, यानी असां वज़ारतूं न वठूं, हुकूमत जी हिमायत कयूं
ईअं कजे जो वज़ीर आज़मशिप जे लाइ इन्हनि खे वोट ॾियूं ऐं असां स्पीकर ऐं ऐवान सदर ते असांजी नज़र हुजे, बाक़ी वज़ारतुनि वारो मामले खां असां अलॻि हुजूं। पीपल्स पार्टी जे इंतिहाई सीनियर अॻवान इहो मशवरो ॾिनो आहे ऐं इहो मशवरो अॼु CEC जे इजलास में बि जेको आहे माना मशवरो वरी मां बि सम्झणु चाहींदुमि, ॾिसंदड़ बि सम्झणु चाहींदा शर साहब त माना सदारती सीट ते असां डिमांड कयूं ऐं स्पीकर जी सीट ते, बाक़ी जेके कैबिनेट ठहे थी उन में का वज़ारत फॉरेन मिनिस्ट्री या का अहिड़ी मिनिस्ट्री न वठूं जंहिंमें असां ज़िम्मेदारी आहे थिए त असां बि भाङे भाईवार हुआसीं डिसीजन मेकिंग में, ईअं सम्झूं? बिल्कुलु हा, ईअं ई जीअं तव्हां चओ कि छाकाणि जो कारकुननि ऐं अॻवाननि जो इहो ज़ोर आहे त पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर चइनी सूबनि में ज़िंदह थी आहे, छाकाणि जो हूअं सिर्फ़ु सिंध ताईं महदूद हुई, हाणे पंजाब जो बि कारकुन जाॻियो आहे, KPK ऐं बलोचिस्तान में बि असांजी पार्टी साम्हूं आई आहे। ईअं न थिए जो असां हिकिड़ो जेको प्रोग्राम खणी आया हुआसीं, हिकिड़ो मंशूर खणी आया हुआसीं, उहो मंशूर असां उन ते अमल न करे सघूं ऐं अमल न कराए सघूं त पोइ असांखे वरी अवाम वटि वञिणो आहे ऐं असां इंतिहाई तकलीफ़ में हलिया वेंदासीं। जेकॾहिं असांखे पार्टी खे ज़िंदा रखिणो आहे, सीनियर अॻवाननि इहो वाज़िब मौक़ुफ़ ज़रदारी साहिबु आॾो बि रखियो आहे ऐं ॿियनि सीनियर अॻवान आॾो बि रखियो आहे त असांखे कैबिनेट जो हिसो न हुजणु घुरिजे। ठीकु आहे, तव्हां असां सां गॾु हुजो। ख़ुदा बख़्श आहिनि असां सां लाहौर मां मौजूदु आहिनि, असांजा जेको आहे सो सीनियर सत जा साथी आहिनि। वॾी महिरबानी ख़ुदा बख़्श, अव्हां कीअं पिया ॾिसो त तख़्ते लाहौर जी सियासत जेका आहे उहा काॾे पई वञे ऐं उहो फ़ैसिलो कहिड़े पई करे? छा वज़ीर आज़म जो कैंडिडेट शहबाज शरीफ़ हूंदो ऐं पंजाब में जेको ख़ात्मे आला पंजाब जो चऊं पिया मनसब ते त शायदि शहबाज शरीफ़ अचे, नवाज़ शरीफ़ अचे, पर हाणे मरियम नवाज़ जो बि ज़िक्र थिए पियो त पंजाब जी अॻिलो वज़ीर आला केरु हूंदो? तख़्ते लाहौर जेको आहे सो उहो हिन वक़्तु त नून लीग वटि ई आहे ऐं जेको वफ़ाक़ी हुकूमत आहे इस्लामाबाद जो तख़्त आहे उहो बि हिन वक़्तु ताईं जेका पोज़ीशन आहे उन में नून लीग ई जेको आहे सभ खां वॾी पार्टी थी साम्हूं आई आहे ऐं आज़ाद उमेदवार जेके आहिनि उहे अञा ताईं त फ़ैसिलो न करे सघिया आहिनि त उहो PTI, छो त PTI जा उहा उन में शामिल कोन था थी सघनि, लिहाज़ा नून लीग ई कोशिश करे रही आहे त वफ़ाक़ में ऐं पंजाब में जेका हुकूमत ठाहिजे। उन हवाले सां नून लीग जो सदर शहबाज शरीफ़ कल्ह पहल कंदे पंहिंजो हिकु आला सतही वफ़द वठी बिलावल हाउस लाहौर पहुतो हुयो, जिते हुन साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात करे उन्हनि खे इहा दावत ॾिनी त अचो त गॾिजी करे वफ़ाक़ में हुकूमत ठाहियूं। उन हवाले सां जेका ज़रियनि जो चवणु आहे त जेका मुलाक़ात जी अंदरूनी जेका कहाणी आई आहे उहा इहा ई आई आहे त नून लीग चाहे थी त पीपुल्स पार्टी हुननि सां भाङे भाईवार थिए वफ़ाक़ी हुकूमत में, जॾहिं त पीपुल्स पार्टी जेको आहे सो हिन वक़्तु ताईं इहो फ़ैसिलो न कयो आहे त उहो हुकूमत जो हिसो थींदा, बल्कि हुननि कल्ह शहबाज शरीफ़ खे इहो जवाबु ॾिनो आहे त हू पंहिंजी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे इजलास खां पोइ ई हुननि खे जवाबु ॾियण जी पोज़ीशन में हूंदा ऐं जेको पीपुल्स पार्टी जा जेके ज़रिया आहिनि उहे मतिलबु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त नून लीग सां गॾिजी करे हुकूमत न ठाहिजे, बल्कि कुझु पावर शेयरिंग अहिड़ियूं वठिजनि त जंहिंमें जेको आहे सो असां हुकूमत जो हिसो न हुजो या हुकूमत 2.5 सालनि जे लाइ नून लीग खे ॾियो ऐं 2.5 सालनि खां पोइ पीपुल्स पार्टीअ वटि माना ये म्यूजिकल चेयर जी ॻाल्हि थिए थी त माना 2.5 साल हिकिड़ो माण्हू वज़ीर आज़म थिए ऐं 2.5 साल ॿियो थी विहे। मां बिल्कुलु तव्हां गॾु ई हुजो असां सां। आसिफ किसान साहब, ये कहीं दुनिया में फार्मूला समझ आया है जो इस वक्त हमारे लाहौर से सीनियर साथी बता रहे हैं कि एक म्यूजिकल चेयर है, 2.5 साल के लिए एक वज़ीर आज़म होगा, 2.5 साल के लिए दूसरा होगा, कहीं ऐसी नज़ीर मिलती है? आसिफ किसान साहब, ये अफ्ताब भाई, यही वजह है कि दुनिया में हमारा जो परसेप्शन है ना पाकिस्तान का, पाकिस्तान की सियासत का, हुकूमत का, वो बदकिस्मती से बहुत ही बुरा है। अभी स्वीडिश मीडिया ने भी चंद आर्टिकल्स आए हैं जो पाकिस्तान के इंतखाबात हुए हैं और यहाँ पे जो पाकिस्तान में स्वीडन की साबिक एम्बेसडर थी 2003 से 2007 तक अन विल्किंसन, उन्होंने स्वीडिश रेडियो को भी इंटरव्यू दिया है और वो इंटरव्यू उन्होंने जो है वो ओपनली जो बातें की हैं, शायद कुछ बातें मैं यहाँ पे नहीं कह सकता, लेकिन एंकर ने उससे यही पूछा कि क्या पाकिस्तान में जमहूरियत सिर्फ कागजों पर है, क्या वो हकीकी जमहूरियत नहीं है? तो एम्बेसडर ने कहा कि बिल्कुल वहां की जमहूरियत जो है उसके पीछे पसे पर्दा वो कुव्वतें हैं जिनका हम नाम नहीं लेते लेकिन सब जानते हैं। तो ये दुनिया में हमारा परसेप्शन बना हुआ है, हम जो मर्जी करें, दुनिया हमें जानती है कि हमारी हैसियत क्या है, हमारी जमहूरियत की क्या है। दूसरा जो इंतखाबात में ताखीर हुई, मैं थोड़ा सा उसकी एक बात कर लूं। हम खुद यहाँ पे देख रहे थे, ओवरसीज पाकिस्तानी सारे
पुरजोश थे कि क्या हो रहा है मुल्क में, और बड़े आराम से हम खुशी खुशी रिजल्ट देख रहे थे। जब रिजल्ट रुक गए तो फिर वो जाहिर वही हुआ कि जैसे होता है। लेकिन मुझे इस चीज की समझ नहीं आती। मैं खुद आफ्ताब भाई दो मरतबा पाकिस्तान में प्रिजाइडिंग ऑफिसर के तौर पे अपनी जिम्मेदारी अदा कर सकता हूँ, 1988 के इलेक्शंस में और 1990 के इलेक्शन में। और सियालकोट के 2 गांव जो थे वहां पे मैं प्रिजाइडिंग ऑफिसर था। उस जमाने में ना मोबाइल इंटरनेट था, ना सहूलतें थी। इलेक्शन 5 बजे खत्म हुआ, हमने घंटे डेढ़ में जनाब वो पोलिंग काउंटिंग की, हमने फॉर्म 45 बनाया, एक हमने बाहर लगाया, और 1.5-2 घंटे बाद सियालकोट शहर में जाके आरओ को हमने रिजल्ट दे दिया, और 10 बजे हमने घर आके खाना खाया। इसी तरह सब जगह हुआ। मैं हैरान हूं कि 10-11 बजे तक बड़े शहरों से रिजल्ट ना आना, ये आपकी क्रेडिबिलिटी को मंसूब करता है। और यही वजह, आसिफ साहब इस चीज को तो मानते हैं कि सिंध ने इस्तीफा बाजी ले ली इस पे, कम से कम कि सिंध से जो है सबसे पहले नतीजे आने शुरू हो गए, और पूरे सिंध से जो है नतीजे सामने आ गए, और उनका रिजल्ट भी आ गया, और पता भी लग गया कि कौन जीत रहा है। हाँ, और पंजाब, लाहौर से, रावलपिंडी से, मतलब सियालकोट से, गुजरांवाला से, वहां से रिजल्ट्स नहीं आ रहे जो बिल्कुल सिटी अर्बन एरियाज है। जी, जी। तो देखिए, असल में बदकिस्मती से हमारी परसेप्शन इंटरनेशनली और नेशनली जो है वो खराब हो चुकी है। इसको ठीक करना बड़ा जरूरी है। सही है। आसिफ किसान साहब, ठीक है, एक जो मैंने सवाल किया था कि एक तो म्यूजिकल चेयर है, दूसरा इस वक्त यूरोपीय यूनियन है, वजीर आजम को जो भी आएगा उसको बड़े चैलेंजेस का सामना है। हमें IMF से भी बात करनी है, हमने जो है DC से भी बात करनी है, हमने जो है यकीनी तौर पर जैसे मैंने कहा IMF से बात करनी है, यूरोपीय यूनियन से बात करनी है, हमने तेहरान से करनी है, बीजिंग से करनी है, हमने जो है रियाद से बात करनी है, हमें जो है दिल्ली से बात करनी है। तो सर इस पूरे सिनेरियो को, क्योंकि आपके आर्टिकल, आपकी सारी चीज़ें जब लिखते हैं, मैं पढ़ता भी हूँ, बड़ी गहरी नज़र है, तो कैसे समझते हैं कि चैलेंजेस बहुत होगी जो प्राइम मिनिस्टर चंद घंटों के बाद या चंद दिनों के बाद जो ओथ लेगा? जी, ये बहुत बड़ी चीज होगी उनके लिए। पहली चीज तो यह है कि इंटरनेशनल मीडिया ये सारी रिपोर्ट्स करता है। यहाँ जैसे मैंने कहा कि साबिक स्वीडिश एम्बेसडर ने यहाँ बैठ के पूरा उसका तज्जिया किया, फिर वहां पे जो एम्बेसडर्स हैं मुख्तलिफ मुल्कों के, वो अपने मुल्कों को पूरी रिपोर्ट भिजवाते हैं। तो जाहिर है ये जो सारी चीजें हैं वो ओपनली लिख के भेजते हैं कि ये हालात हैं, ये मुल्क की क्रेडिबिलिटी है, और इस तरह से मुल्क गवर्न हो रहा है। और दूसरा जो पाकिस्तान के सबसे बड़े, उन्होंने यही कहा कि अगर ये हालात ऐसे रहे तो पाकिस्तान में सियासी, मुआशी, समाजी अदम इस्तेहकाम आएगा। और हमारे जो बहुत बड़े मसाइल हैं उनमें, मतलब बाकी भी सारे जो मईशत का हमारा मसला है, ये इतना आसान और इतना छोटा नहीं है। इसमें ये इंटरनेशनली जो है ना, इसको सॉल्व करना, क्योंकि हम डिपेंडेंट है दुनिया के बाकी मुल्कों से। अगर IMF, वर्ल्ड बैंक, बाकी मुमालिक जो है वो हमारे साथ डील ना करें, हमारी हुकूमत चल नहीं सकती। तो ये वहां पे रेवोल्यूशनरी जो है वो इकदाम जब तक नहीं आएंगे, जब तक जो मुरवजा स्टेटस को है ना, देखिए यहाँ पे पूरी दुनिया में जो सरकारी मुलाजिम है, गवर्नमेंट ऑफिसर, उनको सिर्फ तनख्वाह मिलती है। ये जब तक पाकिस्तान से तमाम किस्म की मिरात, यानी आपको घर, गाड़ी, नौकर, ये सारी चीजें जब तक खत्म नहीं करेंगे, लोगों को सिर्फ आप जो है वो तनख्वाह देंगे, और पूरे अपर लेवल पे उस तरह का माहौल होगा जैसे यहाँ यूरोप में है, तब तक मुल्क ठीक नहीं होगा। अगर आपके एक्सपेंसेस ज़ाहिर उतने हैं, और दुनिया जब वर्ल्ड बैंक आपको देता है तो वो देखता है कि आप इन एक्सपेंसेस का क्या करेंगे। तो मैं समझता हूँ कि जो नई हुकूमत आ रही है, वज़ीर आज़म आ रहा है, उसके सर पे वाकई ही कांटों का ताज होगा, और उसको लेके वो चले। ठीक है। इम्तियाज़ खान फरहान, मां तव्हां ईंदुसि त 16 फरवरी ते जेको अॼु तय आहे त पीर पगारे साहिबु ऐलान करे छॾियो आहे त उहे एहतिजाजी कॉल ॾींदा ऐं एहतिजाज कंदा, ऐं हो चवनि पिया त 2 सीटूं जेके आहिनि उहे असां आसिफ ज़रदारी खे ॾियूं पिया, इहे बि उन्हनि खे मुबारक हुजनि, यानी कि 2 सीटूं इहे ऐं 1 सीट जमात इस्लामी जी। पोइ चइजे त हाणे जेको इहो तव्हां थोरी देरि पहिरियों इहो बि सवाल कयूं पिया त हाणे इहे जेके सीटूं छॾनि पियूं, ऐं GDA भी जेको आहे सो मैदान में लही आई आहे, त को फ़र्क़ु पवंदो सियासी, या इस्तीफ़ा थींदियूं, वरी हिते बाई इलेक्शन थींदियूं, या छा थींदो, या जीअं विदड्रॉ कंदा त जेको इलेक्शन कमिटी जेको सेकंड कैंडिडेट हूंदो, जीअं वोट वधि में वधि थिया हूंदा, उहो इलेक्ट थी वेंदो? ना, मुंहिंजे ख्याल में अहिड़ी का वो लीगल ओपिनियन या ऑप्शन न आहे ते को ॿिए नंबर ते जेको आहे हू हुनखे डिक्लेयर कयो वञे। ज़ाहिर आहे त इन जो नोटिफिकेशन हूंदो, डॉक्यूमेंटेशन हिननि जे नाले सां थी आहे, ऐं पोइ मूं पुछा कई लीगल एक्सपर्ट सां, हुन इहा ॻाल्हि मूंखे ॿुधाई ते पोइ हिननि खे रिज़ाइन करिणो पवंदो। जेसिताईं रिज़ाइन न कंदा
तेसि ताईं सीट ते रहंदा। रिज़ाइन करण खां पोइ जेको बि लॉ आहे त 90 डेज़ में या 60 डेज़ में उते बाई इलेक्शन थींदियूं। अव्हांखे यादि हूंदो 2018 में जेका चूंडियूं थियूं हुन में बि GDA तरफ़ां एहतिजाज जी सॾ ॾिनी वई हुई ऐं एहतिजाज बि थियो हो। उन महिल बि इहा साॻी ॻाल्हियूं आहिनि। जॾहिं त मुंहिंजे ख़्याल में 8 या 7-8 सीटूं हुयूं, हाणे त 2 सीटूं रहिजी वियूं आहिनि। ऐं जमात इस्लामी जी पहिरीं एंट्री आहे काफ़ी अरसे खां पोइ, त हुन में नईमुर रहमान साहब जेको आहे हू पाण छॾण जो ऐलान कयो आहे। ॿियो जेको आहे एसि ताईं ऐलान न थियो आहे ते हू ॿी सीट जेका जमात इस्लामी वटि आहे हुन में छा आहे त माना एब्सोल्यूट हू खटियो आहे या हुन में बि को शक आहे ते हू बि छॾींदो या न। पर अॼु हाफ़िज़ नईम साहब अनाउंस कयो ते हुन सां गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि बि आई साम्हूं। उन हीअ आहे त जीअं सिराजुल हक़ साहब चयो त कल्ह अव्हांखे यादि आहे अव्हां बि हुन ग्रुप में आयो, असांजो पार्लियामेंटेरियन ग्रुप जेको ठहियलु आहे हुन में हिकिड़ी ॻाल्हि पई हले ते यानी अमीर जी चूंडियूं थियण वारियूं आहिनि जमात इस्लामी जी, ऐं हुन में नालो हुयो लियाकत बलोच जो अलाए कंहिंजो ऐं हाफ़िज़ नईम जो बि नालो हुयो। त हुन में असां कराची वारनि डिबेट हलाई त भाउ हाफ़िज़ नईम छो, फलाणो मुश्ताक साहब छो न, जेको सेनेटर आहे हुनजो नालो छो न आहे। की हाणे माण्हू चवनि पिया त थी सघे थो हाफ़िज़ नईम हिन करे ऐलान कयल हुजे त हुनखे ही जेको मरकज़ी अमीर आहे हू पोस्ट वठणी आहे या हुते कमु करिणो आहे त ही करे न करे, छो जो हुन जो अनाउंस कयो आहे लोकल बॉडी में जिते खटियल आहे हू अनाउंस न कयो आहे। बहरहाल अहिड़ी रीति मां सम्झां थो ही नेगेटिव आहे। भले एहतिजाज हुजणु खपे, एहतिजाज कयो, एहतिजाज जा ॿिया रस्ता बि थी सघे थो। छो जो अव्हांखे यादि आहे शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इहा ॻाल्हि चई हुई त डेमोक्रेसी इज़ द बेस्ट रिवेंज। ते डेमोक्रेसी ज़रिए रिवेंज वठे सघिजे थो। माना बिलावल उहा कंपेन हलाई, बिलावल बि अहिड़े नमूने सां कमु कयो, सभु ॻाल्हियूं साम्हूं आयूं। पर मां चवां थो त हाणे इहा सूरत हाल आहे त अॻिते कीअं माना माण्हू हले, पाकिस्तान खे कीअं अॻिते हली वठिजे। जीअं आसिफ़ कसाना साहब चयो न ते ॻाल्हि ॿुधो, जॾहिं 2018 जी चूंडियूं हुयूं PTI वारी गवर्नमेंट ठही त मां सम्झां थो त पाकिस्तान में पहिरीं गवर्नमेंट इहा अहिड़ी हुई त इस्टेब्लिशमेंट 1000%, 100% न 1000% हुनजे माना पुट भराई ते हुई। के माना मीडिया ते हथु कयो, उन्हनि चयो त बाबा पॉज़िटिव न्यूज़ हलायो, नेगेटिव न्यूज़ का बि न हलंदी। हुन महिल ते असां वटि IMF जो को प्रॉब्लम ई न हुई, न IMF सां असांजो को वास्तो हुयो न को एग्रीमेंट हुयो। एतिरी मज़बूत हुकूमत थियण खां पोइ बि IMF ॾांहुं छो वियो, जॾहिं ते हू हुन महिल वज़ीर आज़म जो चवणु हुयो PTI जे चेयरमैन जो त मैं ख़ुदकुशी कर लूंगा, IMF के पास नहीं जाऊंगा। तो इन जो मतलब आहे त IMF या वर्ल्ड बैंक वजण जो कारण डेमोक्रेसी न आहे। उते इंटरनेशनल जेका माफिया आहे जेको पाकिस्तान में इंटरेस्टेड आहे त पाकिस्तान में डेमोक्रेसी कीअं हलाइजे। असां इस्टेब्लिशमेंट मथां ते इल्ज़ाम मणंदा आहियूं, पंहिंजी इस्टेब्लिशमेंट मथां। जेका इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट आहे हुन जा बि पाकिस्तान में हथ पेर आहिनि, उन्हनि जा एजेंट हिते मौजूदु आहिनि। अहिड़ो माहौल ठाहींदा आहिनि ते असांखे IMF सां या वर्ल्ड बैंक सां एग्रीमेंट करणी पवंदी आहे। त मुंहिंजो इहा आहे त हाफ़िज़ नईम साहब खे बि हाफ़िज़ नईम साहब खे बिल्कुलु असद मां आवाज़ ॾींदुमि। इस्लामाबाद में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन मां सम्झो पिया त हाणे थधि जो पारो वक़्तनि वक़्तनि घटिजंदो वेंदो, पर सियासी पारो बि घटिजंदे नज़र अचे पियो। त हाणे हिक ॿिए सां जेका आसान सिधी में चऊं त खीर खंड थींदे नज़र अचनि पिया इहे सियासी अॻवान। ॾिसो ही ॿ पार्टियूं जेके आहिनि पीपल्स पार्टी ऐं JU आहे समेत जेके ॿियूं वफ़ाक़ पार्टियूं आहिनि हुकूमत में ईंदियूं ऐं उहे त यकीननि पाण में जेको आहे थधियूं थी हलंदियूं। पर जेको ॿियो प्रेशर ग्रुप आहे जेको PTI जो ग्रुप आहे ऐं उन्हनि हींअर थोरी देरि अॻ में ऐवान सदर में सदर डॉक्टर आरिफ अली सां बि मुलाक़ात कई आहे। ज़ाहिर आहे हू पंहिंजे हिकिड़े प्लान ते कमु कनि पिया ऐं यकीननि हुननि अॻ में बि असेंबली हलणु न ॾिनी हुई। एॾी वॾी अपोज़िशन हूंदी हुई जेका उनजो अंदाज़ो तव्हां पाण लॻाए सघो था। पार्लियामानी रिपोर्टिंग तव्हां कई आहे त एतिरी वॾी अपोज़िशन ऐं जेके ख़ासि करे जेके PTI जा यंग मेंबर असेंबली में आया आहिनि उहे त इंतिहाई हद ताईं बि हलिया वेंदा ऐं एहतिजाज कंदा। ज़ाहिर आहे हिकिड़ी खिचड़ी ज़रूरु असेंबली में पचंदी ऐं उहा खिचड़ी जेका मुल्क जे लाइ बहितर न हूंदी ऐं जेको रोज़ जो जेको माहौल हूंदो उहो इंतिहाई गरम हूंदो ऐं सूरत हाल का एॾी भली न हूंदी जीअं माज़ी में असेंबली में को बहितरी लाइ के कानून साज़ी थींदी हुई। ॿियो जेको हिन वक़्तु अंग खरा 92 इंडिपेंडेंट जो जेको 92 आहे उहो अञा ताईं असां 92 खे ॻणियूं पिया 92 हिमायती याफ़्ता जेके तहरीक इंसाफ़ जा आहिनि। पर इन सां गॾोगॾु जेको 79 जेके आहिनि
उहे PMLN वटि आहिनि। वरी अहिड़ी रीति पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि बि हिकिड़ो सुठो अंग अखर आहे, पर जेके 92 आहिनि इन मां केतिरा ई जेका PMLN दावा करे पई त उनखे छॾे करे जॉइन कनि पिया, त सम्झो था त वाक़ियतनि अञा बि इन मां काफ़ी तादाद जेका आहे उहा छॾे करे PP ऐं नून लीग खे जॉइन कंदी? ॾिसो असां जेके फ़ैसिला कंदड़ धुरियूं आहिनि उन्हनि जेके फ़ैसिला कया आहिनि या जेको असांखे ज़रिया ॿुधाइनि था त उन्हनि PTI जी जेका साइज़ आहे उहा 30 खां 35 मेंबरनि ते बीहारण जो फ़ैसिलो कयो आहे, त 30 खां 35 मेंबर सिर्फ़ु इन पार्टी में रहंदा, बाक़ी जेके आहिनि समूरा कुझु पीपल्स पार्टी में हलिया वेंदा, कुझु जेके नवाज़ लीग में हलिया वेंदा या ॿिया जेके कंहिं ॿी पार्टी में वञणु चाहिनि त बाक़ी उन्हनि खे उहा पार्टी PTI छॾणी पवंदी, छाकाणि उहे हिकिड़ी कमिटमेंट करे सीटूं हासिलु करे आया आहिनि या कुझु अहिड़ा मेंबर बि आहिनि जेके कमिटेड थी बीही रहनि ऐं 92 मां थोरो अंगु टुटे ईअं थी सघे थो कुझु वधीक जेके आहिनि मुसीबतूं सहूबतूं बर्दाश्त कनि। इन करे का सूरत हाल अञा ताईं वाज़े न आहे जेसि ताईं क़ौमी असेंबली जे इजलास में पहुची को हलफ़ खणनि या जेको अॼु ऐवान सदर मां हिननि खे हिदायतूं मिलियूं आहिनि या गुज़िरियल ॾींहुं जेके ऐवान सदर खां अॻु हिननि जेका मुलाक़ात कई आहे अडियाला जेल में बानी PTI सां, उन्हनि जा समूरा जेके मामलनि ते हू बि कमु कनि पिया। पीपल्स पार्टी तरफ़ां बि CAC जो इजलास आहे, सुभाणे मौलाना फज़ल रहमान बि इन सिलसिले में इजलास सॾायो आहे ऐं जेको ज़रिया ॿुधाइनि था त मौलाना फज़ल रहमान बि कंहिं एहतजाज करण जे मूड में आहे, शायदि उहो बि हिन क़िस्म जे नतीजनि खे क़बूल न करे। इन जे करे अञा ताईं का वाज़े पोज़ीशन न आहे जो ईअं ॿुधाए सघिजे या हुन ते को ॻाल्हाए सघिजे। लाहौर हलंदासीं ख़ुदा बख़्श। हिन वक़्तु पंजाब असेंबली जी ऐवान जी ॻाल्हि कयूं त 137 पाकिस्तान मुस्लिम लीग नून वटि सीटूं आहिनि, 116 इंडिपेंडेंट जेके हिमायती याफ़्ता पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा आहिनि, 22 लॻभॻि जेको आहिनि उहे अञा बि आज़ादु आहिनि ऐं पीपल्स पार्टी बि इन मां 10 सीटूं जेके खयूं आहिनि। त छा था सम्झो त हिन वक़्तु नून लीग जो अंग अखर वधंदो, छाकाणि त 22 आज़ादु आहिनि ऐं 116 अञा इंडिपेंडेंट जेके हिमायती याफ़्ता आहिनि, त पंजाब जे ऐवान जी छा सूरत हाल आहे? उते कीअं जेको आहे सो जोड़ जक थिए पई, कीअं पिया ॾिसो हिनखे? जी, पंजाब जी सूरत हाल तक़रीबन जेको आहे सो इन हद ताईं क्लियर आहे त नून लीग हिकु सादा अक्सीरियत सां हुकूमत ठाहिण वञे पई ऐं पंजाब में जेको आहे उन्हनि खे कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ न आहे हुकूमत साज़ी जे हवाले सां। उन्हनि खे 10 पीपल्स पार्टीअ जा ऐं 8 PMLQ चौधरी शुजात हुसैन बि उन्हनि जेको आहे सो उन इतिहाद में शामिल थियण लाइ तयारु आहे। ठीकु आहे। ऐं कल्ह हुनजी मुलाक़ात बि हुई नवाज़ शरीफ़ जेका इस्लामाबाद में अॼु चौधरी शुजात हुसैन आसिफ अली ज़रदारी जे हिदायत ते इस्लामाबाद में ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। तो इन हवाले सां पंजाब जी वॾे लाइ हिन वक़्तु मसइलो न आहे, असल मसइलो आहे वफ़ाक़ जेको आहे जिते कंहिं बि पार्टीअ खे वाज़े अक्सीरियत चलो मां इते सवाल तव्हांजे साम्हूं ॿियो रखण ऐं PTI खां सवाइ सभु पार्टियूं जेसिताईं नथियूं ख़ुदा गॾिजनि बख़्श, तेसिताईं हुकूमत मां नथा हिकिड़ो कनि। ॿियो सवाल इते ई रखणु पियो चाहियां। पंजाब जे ऐवान जो मसइलो न आहे, तव्हां क्लियर करे छॾियो, उते त क्लियर अक्सीरियत हासिलु आहे ऐं PMLN पंहिंजो वज़ीर आला आणींदी। मां उते सवाल ॿियो पियो रखां त छा जेके ॿिया इलेक्टेड नुमाइंदा आहिनि हिन वक़्तु 92 इलेक्टेड नुमाइंदा यकीननि पूरे पाकिस्तान मां आहिनि, पर पंजाब मां जेके नेशनल असेंबली जा मेंबर थिया आहिनि उन्हनि खे PMLN में शामिलु थियण लाइ जीअं असद चवनि पिया त 30 ताईं तादाद वञी बचंदी, हिकिड़ी उनजी पंहिंजा सोर्सिस आहिनि जेका उहे ख़बर ॾियनि पिया। अवां छा पिया सम्झो त वाक़िअतनि ऐवान में इहे आज़ादु नुमाइंदा जेके आहिनि इहे 30-40 ताईं वेहंदा वञी अपोज़िशन बेंचुनि ते, बाक़ी सभु PP खे या वरी किथे न किथे नून लीग खे जॉइन कंदा? जी, इन मां जेके आज़ाद मेंबर जेके 22 मेंबर अहिड़ा आहिनि जेके ॿुधाए वञनि पिया त PTI जा हिमायती याफ़्ता न आहिनि बल्कि उहे रियली इंडिपेंडेंट आहिनि ऐं हक़ीक़ी तौर ते आज़ाद हैसियत में खटे आया आहिनि। उन्हनि मां तक़रीबन 5 खां 6 मेंबर हिन वक़्तु ताईं नून लीग जॉइन करे चुका आहिनि ऐं ॿियनि सां बि जेको आहे सो ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं चयो इहो पियो वञे त आज़ाद मेंबर जेतिरा बि आहिनि उहे नून लीग में शामिल थी वेंदा। त इन करे जेको आहे सो नून लीग खे इन हवाले सां को ख़दशो न आहे। हुननि खे ख़बर आहे त हिकु त नून लीग पाण हिकु वॾी पार्टीअ जे तौर ते साम्हूं आई, 137 सीटूं हिन वक़्तु उन्हनि खे आहिनि ऐं तक़रीबन 25 खां 30 आज़ाद जेके मेंबर आहिनि उहे जेको आहे सो नून लीग खे जॉइन करे वठंदा। असल मसइलो इहो आहे त उहे नून लीग जा जेके मेंबर जॉइन करे रहिया आहिनि नून लीग खे ज़रिए जो चवणु आहे त उहे इन शइ जो जेको आहे सो नून लीग सां यकीन दहानी कराए रहिया आहिनि त जेकॾहिं हू नून लीग जॉइन कनि त हुननि खे को हुकूमत साज़ीअ में हुननि खे को किरदारु अदा कयो वेंदो या हुननि खे का
जेका सहूलियत ॾिनी जेका मिनिस्ट्री आहे या अॻे कई यकीन दहानी कराई वञे उन खां पोइ हू शामिल थी रहिया आहिनि। त इन हवाले सां हिन वक़्त ताईं 5 खां वधीक सूबाई असेंबली जा मेंबर जेके आहिनि उहे नून लीग ज्वाइन करे चुका आहिनि ऐं ॿियनि जो भी जेको आहे सो मशावरती अमल जारी है जेकी कुछ ॾींहंनि में नून लीग के ज्वाइन कंदा। ठीक है आसिफ किसाना साहब, वहां बैठकर यकीनन ही आपने पाकिस्तान की सियासत पे काफ़ी नज़र है सर। 92 का अगर जो हमायती याफ्ता हैं तहरीक इंसाफ के ये अरकान जो कौमी असम्बली हलफ उठाएंगे जाएंगे उनको कहीं ना कहीं शामिल होना है। आपका तजुर्बा क्या कहता है कि कितने लोग टूट सकते हैं? जैसे हमारे इस्लामाबाद से शर साहब बता रहे हैं, हमारे वहाँ पर जो है साथी हैं KTN न्यूज़ से, वो कह रहे हैं कि 30 का ऐवान बच सकता है, 30 तक 40 तक बच सकते हैं लोग इस 92 में जो सामने नजर आ रहे हैं 92 के जी अफ्ताब भाई, वहां पे हर चीज मुमकिन है। पाकिस्तान की 76 साल जो तारीख है वो ये बताती है कि वहां पे सब कुछ मुमकिन है, वहां पे हर कुछ हो सकता है। मैंने आपकी पिछले जो असेंबली का सेशन था स्वीडन में, वहां पे सिर्फ एक आजाद एक इंडिपेंडेंट मेंबर थी पार्लियामेंट में और हुकूमत बनने के लिए या खत्म होने के लिए सिर्फ एक मेंबर की जरूरत थी और दोनों जो ब्लॉक्स थे उससे राब्ता करते रहे और उसने ये नहीं हुआ कि वो किसी पार्टी में शामिल हो गई या उसको मिनिस्टर बना दिया या उसको अगले इलेक्शन में MNA का टिकट दे दिया। उसने अपना वोट दिया और वोट देकर वो मेंबर की मेंबर ही रही। तो ये होती है डेमोक्रेसी, वहां पे कुछ भी हो सकता है। और दूसरी चीज है कि वहां पे जो जमहूरियत सिर्फ वोट डालने का नाम नहीं है, ना सियासी जमातों में जमहूरियत है। सियासी जमातें जो है वो खानदानों का, वो अपनी लिमिटेड कंपनीज हैं, फैमिलीज के मेंबर्स हैं, वही उसके अहदेदार बनेंगे। उसके अलावा इलेक्शन कमीशन जो है उसने तो बिल्कुल ही नाइंसाफी की है, सबके साथ बराबर रवैया होना चाहिए था। बाकी पार्टियों के जो इंट्रा पार्टी इलेक्शन थे उसमें भी उनको गौर करना चाहिए था। और तीसरी चीज ये है कि पाकिस्तान में जो हुकूमत आएगी भी उसके पास इख्तियार क्या होगा? क्या वजीर आला के वाकई प्राइम मिनिस्टर होगा? क्या वहां पे इख्तियार आला जो है वो सियासी हुकूमत के पास होता है? ऐसा नहीं है। वो ये और अभी से हुकूमत बनी नहीं और बहस शुरू होगी कि असेंबली कितने साल चलेगी, 2 साल चलेगी, 2.5 साल चलेगी, 3 साल चलेगी। सर ये तो बहस चलती रहती है ना आसिफ साहब, ये तो बहस चलती रहती है। जैसे पहले बहस हम कर रहे थे, आखिरी दिन तक हमसे लोग पूछ रहे थे कि इलेक्शन होंगे या नहीं होंगे, रोजाना तक की बुनियाद पे पूछते थे इलेक्शन होंगे या नहीं होंगे। इवन के हमारे ये जो कैमरामैन खड़े हुए हैं वो भी बेचारे ये पूछते हैं कि सर कल इलेक्शन हो रहे हैं, यानी कि इनको इतना यकीन नहीं था कि इलेक्शन होंगे या नहीं होंगे। आज अगर हम बात कर रहे हैं इलेक्शन हो तो गए अल्लाह अल्लाह करके, मगर अब ये बहस शुरू हो गई है कि अगला जो वजीर आजम होगा वो साल या 2 साल के ज्यादा अरसा नहीं चल सकेगा। तो ये तो एक देखिए ना, आज जो हो रहा है ना, ये मुअर्रिख आज की तारीख लिख रहा है। आज से 10, 15, 20 साल बाद जो हमारी नस्लें आएंगी वो देखेंगी कि 2024 के इलेक्शंस में क्या क्या हुआ और जो आज हम नहीं कहते वो कहेंगे। जैसे जब 1971 पाकिस्तान 2 लफ्ज हुआ, मैं दूसरी क्लास में पढ़ता था और बचपन तक हम यही कहते रहे कि बंगाली गद्दार थे और ये था वो था। लेकिन आज पाकिस्तान की अक्सरियत सब लोग ये कहते हैं कि बंगालियों के साथ ज्यादती हुई थी, मुजीबुर रहमान की सीटें पीपल्स पार्टी से दुगनी थी, उसको प्राइम मिनिस्टर बनना चाहिए था। आज हर एक ये एतराफ कर रहा है। आज से 10-15 साल बाद जो आज ज्यादतियां या गलत हो रहे हैं ना, लोग इसका भी एतराफ करें। ठीक है, इम्तियाज खान फरहान की तरफ में आऊंगा। सर 2 सूबे बड़े अहम हैं इम्तियाज खान फरहान साहब, KP और बलूचिस्तान। पंजाब की और वफाक की तो हम बात कर रहे हैं। अगर बात करें बलूचिस्तान की तो वहाँ पे पीपल्स पार्टी के पास 11 सीटें हैं, JUIF के पास 11 सीटें हैं, 10 सीटें जो है PMLN के पास हैं। तो ये फार्मूला क्या तय पाएगा? वहाँ पे भी ये म्यूजिक चेयर होगी जैसे पहले हुआ था कि डॉक्टर अब्दुल मालिक जो है वो थोड़े वक्त के लिए आए, फिर एक और वजीर आला आए, तो वहाँ पे भी 2.5 साल की बारी चलेगी, म्यूजिक चेयर होगी, या फिर यहाँ पे भी कहेंगे फजल रहमान साहब के मुझे CM-शिप दे दे क्योंकि मेरे पास भी तो 11 सीटें हैं। देखिए PDM जब बनी थी, PDM की गवर्नमेंट जब आई थी तो उस वक्त ये फार्मूला ये आया था जो आसिफ साहब ने भी अनाउंस किया था कि भाई जिसकी ज़्यादा नशिस्तें, हमने उसको कहा है कि हुकूमत बनाए। हुकूमत साजी फिर नून मुस्लिम लीग नून की हुई थी जो उन्होंने, अभी भी ये फार्मूला अभी भी ये पीपल्स पार्टी की तरफ से आया है कि जिसकी ज़्यादा नशिस्तें होंगी तो वो हुकूमत बनाए। बलूचिस्तान में आके बात आ रही है कि 11-11 यानी कि पीपल्स पार्टी भी और नून के भी ये तकरीबन इक्वल है। वहाँ पे क्या सूरत JUIF की हैं 11, 10 उसकी है। इसमें कोई आ रहा है तो उसको ज्यादा मोस्टली ये कहा जा रहा है कि जो बलूचिस्तान वाली हुकूमत है वो अब ये जहन में आ रहा है कि वो शायद मौलाना फजल रहमान साहब को वहाँ पे अकोमोडेट किया जाए कि जिसमें खुद पीपल्स पार्टी, क्योंकि मरकज में अगर कोई कॉम्बिनेशन बनता है पीपल्स पार्टी और नून का तो उसमें JUI को भी शामिल होना है और MQM को भी शामिल होना है, PMLQ को भी शामिल होना है। तो चूंकि एक अपर हैंड है उधर के JUI का वहाँ पे,
तो बलूचिस्तान में उनको एडजस्ट किया जाए, क्योंकि खैबर पख्तूनख्वा में पीटीआई की गवर्नमेंट आ जाएगी, और आप देख लें कि पंजाब में भी एब्सोल्यूट यानी कि सिंपल मेजोरिटी आ गई है, लेकिन वहाँ पर भी कंबाइंड गवर्नमेंट बनेगी। पॉसिबल है कि पीपल्स पार्टी भी ज्वाइन करेगी, PMLQ भी ज्वाइन करेगी, उसको IPP है वो भी उसको वहाँ पर ज्वाइन करेगी। सिंध में जो आप देखेंगे कि सिंध में पीपल्स पार्टी बिल्कुल एब्सोल्यूट मेजोरिटी में है, उसको किसी चीज़ की जरूरत नहीं है। लेकिन चूंकि मरकज़ में एक मामला चलेगा, मरकज़ में हुकूमत साजिगा, तो इसलिए MQM से बात उन्होंने करनी है, जिसके लिए मुस्लिम लीग नून ने कहा है कि वो पीपल्स पार्टी और MQM के दरमियान सालसी को तैयार है। लेकिन कल जब इस सिलसिले में बात हो रही थी तो ये बात सामने आ रही है कि सिंध गवर्नमेंट शायद MQM ज्वाइन ना करे, या उसको ये तैयार किया जाए कि आपको फैसिलिटेट किया जाएगा लेकिन आप हुकूमत ज्वाइन ना करो, नहीं तो फिर अपोजिशन लीडर जो है एनी हाउ इंडिपेंडेंट, जो कि जाहिर है कि PTI के हिमायत याफ्ता है, और उसके अंदर GDA भी मुतवक्का तौर पे शामिल हो सकती है अगर वो रिजाइन ना करे। उन्होंने तो कह दिया कि हम नहीं जाएंगे असेंबली में। हाँ, जमात इस्लामी नहीं तो फिर कम से कम PTI के पास तो वो होगी। अब ये एक रास्ता जो आप अभी हम डिस्कस कर रहे हैं कि JUI इसने जमात ने केपी का क्या होगा सर, केपी का क्या होगा? केपी जो छाती दो छाकाणि त 83 ता आहिनि उन्हनि वटि। हाँ, वो तो क्लियर है ना, केपी पर हिकिड़ी ॻाल्हि आहे ते हुतां जेका आवाज़ अचे पई न, मां चवां थो त हुनखे असांखे कंडेम करणु घुरिजे ते जेकॾहिं असांजो मैंडेट न मंजियो वियो त ढाका थी वेंदो खैबर पख्तूनख्वा। अॼु बाबर रहमान जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, मां बीइंग ए सिटीज़न ऑफ पाकिस्तान मां हुनजी मज़म्मत थो कयां, एहतजाज करणु घुरिजे, क्रिटिसाइज़ करणु घुरिजे, जेको वणे चओ पाकिस्तान में, जंहिं इदारे खे बि वणे चओ, पर घटि में घटि कॉम्बिनेशन न कयो ते जनाब 70 वारे हंध ते बीठा आहियूं, ऐं जेकॾहिं न मंझियो वियो त ईअं बाबर रहमान जहिड़ो माण्हू इहो चवे त मां सम्झां त कंडे में बोला। बिल्कुल इहो थियणु खपे। आसिफ किसाना साहब, मुख्तसर मुझे वाइंड अप का कहा जा रहा है सर, बिल्कुल समझते हैं, क्योंकि ये सवाल जो मैंने पहले भी किया था कि आपको मुस्तहकम जो जमहूरी अमल है और जमहूरी वजीर आजम 5 साल पूरे करते हुए तो नजर आ रहा है। देखें जी, ये हालात तो ऐसे ही बता रहे हैं, पाकिस्तान की जो प्रीवियस हिस्ट्री है आप देख लें, उसमें तो ऐसा कभी नहीं हुआ कि हमारे 29 प्राइम मिनिस्टर अब तक आए हैं, एक प्राइम मिनिस्टर भी अपनी पूरी मुद्दत पूरी नहीं कर सका। उसकी वजह यही है कि वहां पे जो पाकिस्तान का सबसे बड़ा जो मसला जो है ना, वो रूल ऑफ लॉ का है। वहां पे हमारा जो कॉन्स्टिट्यूशन है, कानून है, अगर उस पर अमल हो और तमाम इदारे जिसका जितना रोल आइन के मुताबिक है, अगर उसके मुताबिक रहे तो कोई मसला नहीं, लेकिन जब वो एक्सीड उससे कर देते हैं तो मसला तब होता है। और मुझे नहीं लगता कि ये जो सिलसिला जो तब्दील होगा, क्योंकि यही सिलसिला जो है वो यही डिजाइन किया गया इन इलेक्शंस में जो पिछले इलेक्शंस में था, तो यही आगे चलेगा। चले, बहुत शुक्रिया आसिफ किसाना साहब, स्वीडन से आप हमारे साथ बराह रास्त मौजूद थे, बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। असद शर साहब, अवां जी वॾी महिरबानी, अवां बि वक्त कढियो मुझे प्रोग्राम जे लाइ। ख़ुदा बख़्श लाहौर में असां सां तव्हां मौजूद हो, अवां जी बि वॾी महिरबानी, अवां वक्त कढियो मुझे प्रोग्राम लाइ। इम्तियाज़ ख़ान फरहान स्टूडियो में मौजूद आहे, अवां जी बि वॾी महिरबानी, अवां वक्त कढियो मुझे प्रोग्राम में। तय आहे त फ़ैसिले जी घड़ी हिन वक़्तु वॾी अहम आहे, छाकाणि त हाणे जेके उहे ऐवाननि में पहुतल पार्टियुनि जा सरबराहनि जेके फ़ैसिलो कंदा, उहो हिन मुल्क लाइ, धरती धणियुनि जे लाइ वॾो अहम फ़ैसिलो हूंदो। आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।